अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राधा टाइम न्यूज़ में भली कार माया अमांची होस्ट अनम मलाक घोट की रिपोर्ट पंजाराम होतवानी घोट की समाजी सोशल अगवान सबका जिले कौंसल मैडम यास्मीन ताहिरा चन्ना जी 15 साल पुट जवाद जब्बार चन्ना के कुछ ॾींहं पहिरियां जवाबदारनि तरफ़ां संदसि बगीवाह वारे स्कूल जे ॿाहिरां अगवा करण जी कोशिश कई वई हुई ऐं संदसि रड़ियुनि ते जवाबदार खे छॾे फ़रार थी विया हुआ, जिन मां हिकु ॼणे खे सुञातो वियो ऐं उन्हनि जवाबदारनि जी सहूलियतकार राहिब शीदी मां ऐं चङनि मुड़ुसनि खे साण करे मेड़ वठी थाणे ते पहुता। मैडम तरफ़ां चङनि खे इज़त ॾींदे ऐं एसएचओ ए सेक्शन घोट की पुलिस जी बि स्टोर ते मैडम फ़ैसिले लाइ राज़ी थी करे फ़ैसिलो एपीसी जे चेयरमैन सरदार गुलाम अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ वटि कयो वेंदो। मैडम फ़ैसिले लाइ राज़ी ऐं सरदार पप्पू खान खे ई अमीन मुक़ररु कयो वियो। अगरि जवाबदार धुर फ़ैसिले जी मुक़ररु थियल तारीख़ ते न ईंदा त उन्हनि मथां क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। एहतजाज जे सॾ ते इंसानी हुकूक जी तंज़ीमूं ह्यूमन राइट्स जा अॻवान सोशल मीडिया जा ॿाहिरि ऐं शहर जे माण्हुनि मैडम यास्मीन ताहिरा चन्ना जो भरपूर साथ ॾिनो। मैडम खे अकेलो न छॾिबो, असां हर मोड़ ते मैडम खे इंसाफ़ ॾियारींदासूं। शरीक अॻवाननि जूं ॻाल्हियूं।